अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे ॿिनि अज़ीम हस्तियुनि जे बारे में ॿुधाईंदासीं जेके ॿई फुलनि जूं आहिनि ऐं हिकिड़े ई ॻोठ जा माना हिकिड़े ई इलाइक़े जा। हिकिड़ो साईं उस्ताद जलाल चांडियो ऐं ॿियो जेको आहे साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह। साईं हिननि जी तमामु घणी मोहबत हुई, पाण में तमामु घणी अक़ीदत हुई, हिक ॿिए सां ॾाढो कुर्ब हो। ऐं नंढे इलाइक़ो माना जेको आहे साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह जेको हो उस्ताद जलाल चांडियो जो माना मदा हो, तमामु आशिक़ हो। ऐं हुते ई जेको माना साईं जमाल शाह जो जेको मेलो लॻंदो उस्ताद जलाल चांडियो माना मेले ते ईंदो, साईं जमाल शाह जे हिते तो उस्ताद अली गुल महर बि माना गॾु हूंदो, हुनजो उस्ताद हूंदो, गॾु हूंदो। पोइ हीअ जेको आहे बीठे राग ॻाईंदा। हाणे साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह जेको माना हुन ॾींहुं उन वक़्तु जो माना शाहिद आहे, छो जो पुराणे युग जो माण्हू ऐं हुन पूरो वक़्तु ॾिठो उस्ताद जलाल चांडियो जो माना जवानी खां वठी वक़्तु ॾिठो। पोइ साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह चए ॿुधाए पियो त बाबा साईं वारा जेके उस्ताद जलाल चांडियो ऐं अली गुल महर जेको ॻाईंदा हुआ दरगाहनि ते, तॾहिं घणो करे दरगाहनि ते ई ॻाईंदा हुआ। पोइ बीठे राग ॻाईंदा हुआ। जॾहिं को हुनखे माना रुपयो को घोरे ॾींदो हो त पोइ चपड़ी जेका बग़ल में फसाए पोइ रुपयो वठी वरी खीसे में विझंदा हुआ। त माना इहो हिननि जो राग हूंदो। पोइ उस्ताद जलाल चांडियो सां माना हुनजी मोहबत थी वई, चाहत थी वई। पोइ उस्ताद जलाल चांडियो सां माना हुनजी एतिरो कुर्ब थी वियो जो हद खां वधीक। पोइ उस्ताद जलाल चांडियो जे करे ई माना जेको आहे उहो फुलनि में अची वेठा ऐं फुलनि में वेठा माना हुननि जी आसरे ते ई वेठा, हुननि जी मोहबत जे करे वेठा। पोइ कुर्ब हुननि जो थी वियो ऐं कुर्ब थी वियो त तमामु घणी अक़ीदत थी वई हुननि सां ऐं ॻोठ वारा सभु सुञाणनि पिया, हुनखे इज़त ॾियनि पिया ऐं अॼु बि हुनजी इज़त कनि था। हुनजा पुट बि हुनजी इज़त कनि था, साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह जी इज़त कनि था, छो जो तमामु मोज़िज़ हस्ती आहे, तमामु प्यारी हस्ती आहे ऐं महबूब हस्ती आहे। दोस्तों साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह ॿुधाए पियो त उस्ताद जलाल चांडियो जा माना जेके शौक़ु हूंदा हुआ खाधे जा, उहो माना जॾहिं सियारो हूंदो त माना सरे जो साग माना उहो तमामु घणो शौक़ सां खाईंदो ऐं मुर्गी में माना जेका अछी मुर्गी न खाईंदो, देसी कुकड़ जो माना शौक़ीन हो। देसी जेका कुकड़ हूंदी आहे ॿाहिरि माना उहा माना शौक़ सां खाईंदो ऐं हर कंहिं सां माना मोहबत माना वंडींदो। ऐं पोइ हुनजो जेको हिकिड़ो पुटु हो ग़ुलाम शबीर माना हुनखे बि हुन पालियो बि माना हुन पाण। ऐं पोइ जॾहिं हुनजी दावत थी त पोइ उस्ताद जलाल चांडियो माना सभु ॿियूं दावतूं छॾे पोइ हुन वटि वेठो रहियो त बाबा मां असांजे पंहिंजे घर जी दावत आहे, एतिरी माना मोहबत हूंदी। ऐं उस्ताद जलाल चांडियो माना सां माना हुनखे ईअं करे छॾियो त माना भाउ ई साईं ख़ुदा ॾिनो शाह बि माना हुनखे भाउ करे छॾियो ऐं कॾहिं बि हिक ॿिए सां माना पंहिंजो नालो न वठंदा हुआ। न साईं ख़ुदा ॾिनो शाह जेको आहे उस्ताद जलाल चांडियो जो नालो वठी करे छॾींदो, न उस्ताद जलाल चांडियो जेको आहे साईं ख़ुदा ॾिनो शाह जो नालो वठी करे माना छॾींदो। हू भाउ चवंदो त माना हू अधो चवंदो, माना एॾी मोहबत हुई। ऐं साईं जी अॼु बि हुनजे जेका उस्ताद जलाल चांडियो जे बचनि सां माना ओतिरी मोहबत आहे, ओतिरी अक़ीदत आहे। ऐं उस्ताद जलाल चांडियो जा पुट बि माना उस्ताद साईं जी जेका माना ओतिरी इज़त कनि था, छो जो हाणे पीउ जो दोस्त थी वियो, माना पीउ जो भाउ थी वियो त माना हुननि जो छा थियो, हुनजो माना चाचो थियो। त पोइ कलंदर बख़्श जलाल बि माना साईं ख़ुदा ॾिनो जी माना ओतिरी इज़त करे थो ऐं साईं दिलबर जलाल बि माना ओतिरी इज़त करे थो, नादिर बि ओतिरी इज़त करे थो। माना सभु जेका पुट थी विया, भाइटिया थी विया, मिट माइट थी विया, ओतिरी साईं जी इज़त कनि था। साईं ॿुधाए पियो त माना पुराणे वक़्त में माना तमामु घणो कुर्ब हूंदो, मोहबत हूंदी ऐं उस्ताद जलाल चांडियो माना शौक़ीन तमामु माण्हू हो, तमामु मोहबती माण्हू हो ऐं कचहरी जो मोर हो। ऐं जॾहिं बि मूं वटि ईंदो कचहरी ते वेहंदो त माण्हू ॻाइण खां अलावा माना हुनजी कचहरी जा ॿुधण जा माना शौक़ीन हूंदा त वेहंदा माना ख़ुशी में ऐं मोहबत में वेहंदा त बाबा हिनजो कचहरी ॿुधो। उस्ताद जलाल चांडियो माना कचहरी जो अहिड़ो मोर हो, हुनजी कचहरी तमामु प्यारी हूंदी ऐं तमामु वणंदड़ हूंदी ऐं दिलि सां सांडण जहिड़ी कचहरी हुई, तमामु भली कचहरी कंदो ऐं हर कंहिंखे माना इज़त ॾियण वारो, अख़लाक ॾियण वारो, माना तमामु भलो इंसानु हो, तमामु मोहबती इंसानु हो। दोस्तों मोहबत कंहिंजी मीरास न हूंदी आहे, बसि ही थी वेंदी आहे। कुझु अहिड़ियूं माना हस्तियूं हूंदियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जॾहिं हुन सां माण्हू ॾिसंदो आहे, हुन सां मिलंदो आहे ऐं हुनजो कलाम ॿुधंदो आहे ऐं हुनजी कला खे ॾिसंदो आहे त पोइ बसि हुन सां इश्क़ थी वेंदो आहे, रूहानी माना हिकिड़ो वाबस्तगी थी वेंदी आहे ऐं रूहानी रिश्तो क़ाइमु थी वेंदो आहे।
ईअं ई साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह जो जेको रूहानी रिश्तो ऐं मोहबत ऐं इश्क़ जेको आहे उस जलाल चढ़ने सां थियो। ऐं जॾहिं उस जलाल चढ़ने सां माना हुनजो रूहानी हिकिड़ो रिश्तो जुड़ियो ऐं तार तार सां गॾिया त पोइ हुन सां मोहबत थी वई। छो जो हाणे साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह बि उस्ताद शाह माना जलाल चढ़ने जो चाहींदड़ इन करे थियो जो हू लतीफ़ साईं जी माना तंद जो माना आशिक़ हो। लतीफ़ साईं जी तंद वॼाए पियो ऐं जलाल चढ़ियो पियो उस्ताद जेको आहे लतीफ़ साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी माना तंद खे वॼाए पियो। ऐं हुनजी उन तंद जे करे लतीफ़ साईं जी तंद जे करे माना हुनजी जग मशहूरी थी। पूरी दुनिया हुनखे सुञाणे पई, चाहे पई, मोहबतूं ॾिए पई ऐं हुनजी जेको कलामनि खे माना पंहिंजे हीअं सां हंडाए पई ऐं यादि पे करे माना कलाम माना हुनजा हिफ़्ज़ पे करे। अहिड़ी उस्ताद जलाल चढ़ने सां माना मोहबत हुई ऐं साईं जो इश्क़ जो रिश्तो बि इन जे करे थियो जो लतीफ़ जी तंद जे करे। साईं जेको आहे ख़ुदा ॾिनो शाह माना उस्ताद जलाल चढ़ने वञण खां पोइ माना चादर हुनजी क़बर ते माना चादर बि पाण थो माना चाढ़े। चए बाबा इहो असांजो कमु आहे, बसि इहो असांजो कमु आहे। जेसीं ताईं मुंहिंजी हयाती आहे साईं चए ॿुधाए पियो माना एसीं ताईं इहो कमु मुंहिंजे हवाले आहे। जेसीं मुंहिंजी हयाती आहे इहा चादर मां चाढ़ींदुसि। माना पहिरीं चादर जेका साईं जी चढ़ंदी आहे साईं ख़ुदा ॾिनो बादशाह जी। ऐं चादर ठहंदी आहे जेको ख़ासि जेको माना जेको वरसी चए बि साईं जी तरफ़ां माना ठहंदी आहे। ऐं अॼु बि साईं जेको आहे साईं जा जेके पुटड़ा आहिनि साईं दीदार हुसैन शाह DS प्रोडक्शन माना उहो उस्ताद जलाल चढ़ने जी मोहबत में अक़ीदत में माना यूट्यूब चैनल बि खुलियल आहे ऐं साईं जा उस्ताद जलाल चढ़ने जा माना कलाम बि हलाए थो, ॻाए थो। साईं जहिड़ो हाणे वालिद साहिबु हूंदो, जहिड़ो मोहतरम हस्ती, जहिड़ो माना हिकिड़ो तमामु महबूब हस्ती, अहिड़ो संदसि माना औलाद बि आहे तमामु मोहबती। हाणे हुनजे गुफ़्तगू में बि तमामु मोहबत आहे, अख़लाक आहे, किरदारु आहे। ऐं जॾहिं ॻाल्हाए थो त माना जीअं गुल माना विखरजनि पिया, गुल छटे पियो। दोस्तो इहा वॾड़नि जी तरबियत थियल आहे। अलाह पाक जेको आहे साईं ख़ुदा ॾिनो बादशाह खे बि माना सदा सलामत रखे, सेहतियाबी ॾे ऐं साईं उस्ताद जलाल चढ़ने खे माना जेको आहे जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए। आमीन। दोस्तों मां सम्झा थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।